नाज़रीन आवाज़ न्यूज़ में वलीकार आवाया बिशारा सुनो आया संझा से धल्ला से हेडलाइंस तरफ। सिंध में 21,310 खां वधीक जायुनि ते बर्तन वारे मामले ते सिंध हाई कोर्ट में मुतहदा पाकिस्तान जी दरख़्वास्त ॿुधी। सिंध हाई कोर्ट बर्तन बाबति हुकूमत जे नोटिफिकेशन खे मुअतल करे छॾियो। सखर IBA टेस्टिंग सर्विस के बर्तन जो अमल रोकण जो हुकुम हाई कोर्ट चीफ सेक्रेटरी ऐं IBA सखर के नोटिस जारी करे छॾिया। कराची जे नौजवाननि खे नौकरियुनि खां महरूम रखियो पियो वञे, दरख़्वास्त गुज़ार जो मौक़िफ़। मुल्क समेत सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में किथे हल्की ते किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। कराची के मुख्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। केतिरनि इलाइक़नि खे बिजली जी फ़राहमी मुअतल। राणीपुर, ठरी मीरवा, बुढ़ो कमराणी, मातली, तलहार, टनो गुलाम हैदर, कड़ियो खबर, निंदो, ॾेई, कुंडी, सिराणी, शेख बिरकियो, शदादपुर, मेहड़ ऐं खिफरो समेत ॿियनि इलाइक़नि में बि बरसात थधि में वाध थी पई। इस्लामाबाद, लाहौर, कोस्टल हाईवे, रहीम यार खान, तुरबत, चमन में मींहं जो बसकारो थियो। गवादर समेत अक्सर इलाइक़ा पाणी हेठि अची विया। बलूचिस्तान में गुज़िरियल ॾींहं खां गड़े सां बरसात तबाही मचाए छॾी। नयूं बही अचण सबबि ॿोॾि वारी सूरतहाल। पाक फ़ौज जो बलूचिस्तान जी ॿोॾि सटियल इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं। लोअर दीर ऐं अपर दीर में गुज़िरियल ॾींहं खां बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। दादू जे फरहान कॉलोनी में बरसात दौरान वाड़े जी छत किरी पई। हिक ई ख़ानदान जा 3 ॼणा फौत। फौतिन में नूर मोहम्मद मंसूर ऐं 5वीं क्लास जो शागिर्द मुबीन सोलंकी शामिल। फौतिन जा मड़ सिविल अस्पताल दादू मुंतक़िल। ज़रूरी कार्रवाई बाद वासना। मुल्क में कोरोना वायरस 5 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतिन जो अंग 28,950 थी वियो। 24 कलाकनि दौरान 898 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,98,763 थी वियो। खुदाबाद में इंडस हाईवे ते अणॼातल गाड़ी जे टक्कर में पीटसन फौज इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। ठुल में रियाज चौक भरिसां अणॼातल शख़्स जो लाश हथायो। पीटसन जो लाश शहर ॾिसी A सेक्शन पुलिस खे इतला ॾिनो। मैं एक अवामी शख्स हूँ और अवाम के साथ रहूंगा। ये मेरा मकसद फिक्र है कि कोई बुनियादी कदम मैं कभी आगे नहीं बढ़ूंगा गरीबों की इजाजत के बगैर, गरीबों के मेहरबानी के बगैर और गरीबों के ताबन के बगैर। जो आपकी तकलीफ है वो मेरी है, क्योंकि मैंने कहा कि मैं 2 हूँ, मैं एक नहीं हूँ। एक इस जिस्म में, इस खून में, इस बुत में खड़ा हूँ। दूसरा आपके रूह में, आपके जिस्म में, आपके बुत में मैं। कायदे अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जी 94वीं सालगिरह मल्हाई पई। पीपल्स पार्टी तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केक काटे भेटा पेश कई वई।